साथ मोबाइलें बंद करें, मोबाइल बंद क्यों? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह पाक जल जलालहू असांखे ही सुती ॾिनी आहे। सुती, जीअं शाह लतीफ़ चयो आहे न, तो कीअं जीव जॾो कयो, या सुती हुई सूर जी सा हुई उन्हनि वटि। अलाह तो चए तूं परेशान कीअं थियो आहीं? छो तूं घर में परेशान आहीं? छो तोखे रिज़्क़ जी तंगी आहे? छाजे करे तो पंहिंजी ज़िंदगीअ में या डिप्रेशन में पइजी वहें? असल में सुती सूर जी ई आहे। हिन में तव्हांजो सॼो इलाजु आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे पढ़ी सम्झी अमल करण जी कोशिशि कंदव, तव्हांजा सूर लही वेंदा, गारंटी आहे अलाह जी। तंहिंजे करे सुवाल आहे त जेकॾहिं छा तव्हां पंहिंजे माल में बरकत ऐं इज़ाफ़ो चाहियो था, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुख़ारी में रसूल फरमाया त हर रोज़ जॾहिं माण्हू सुबुह थींदी आहे त ॿ फ़रिश्ता आसमान मां लहंदा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो चवंदा, ए अल्लाह, जेको तुंहिंजे रस्ते में ख़र्च थो करे उनखे ॾे, वधाए ॾे। ऐं ॿियो फ़रिश्तो चवंदा, ए अल्लाह, जेको तुंहिंजे रस्ते में ख़र्च करण खां रोके तुंहिंजो माल तबाह कर। पहिरीं सुती ऐं पहिरियों ॾस आहे त ॾियो त वधो, ॾींदव त वधंदव। कंहिंखे ॾींदव? अहिड़े नमूने सां ॾियो त जीअं उहो माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे। बीमार आहे त इलाजु करायो। जेकॾहिं हुनखे गाॾिड़ो कोन्हे त नंढिड़ो गाॾो वठी ॾियोसि, पंहिंजे पेरनि ते बीहे। इहो वॾे में वॾो सवाबु आहे। छो त हिकु दफ़ो पेरनि ते बीहो, जेसि ताईं मरंदो न तेसि ताईं तव्हांखे अजु रुपयो मिलंदो। पर जे भत जी देॻ लाहे छॾींदव पाड़े में त उहो त खाई ख़तमु करे छॾींदा बसि। तंहिंजे करे देॻनि लाहिण जे मुक़ाबले में कंहिंजो इलाजु करायो, कंहिंजी मदद कयो। तंहिंजे करे हिकिड़ो फ़रिश्तो सुबुह जो लहे थो, अलाह साईं खे अचे थो, अलाह साईं जेके तुंहिंजे रस्ते में ख़र्चु कंदा उनखे वधाए ॾे। वरी ॿियो फ़रिश्तो थो चवे त जेको अलाह जे रस्ते में रोकनि था, माना खीसो था पंहिंजो भरनि, इन्हनि जो माल तबाह कर। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जॾहिं इंसानु फ़ौत थी थो वञे त उनजो रजिस्टर जेको आहे न, उहो लॉक थी थो वञे। बसि हाणे क़बर में वञी या जिथे बि आहे, जेतिरा निमाज़ुनि पढ़ण जी कोशिशि करे, कसम खणे, ज़िक्र करे, हिकिड़ी ज़री कान वधंदी, न वधंदी। त बाक़ी टे अमल अहिड़ा आहिनि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जो हुन जे अमलनि में इज़ाफ़ो थिए थो। नंबर 1 सदको जारी आहे। हिन मरी वियो, पर हिते को अहिड़ो कमु करे वियो आहे जंहिंजो माण्हुनि खे बेनिफिट मिले थो। मिसाल तौरु हिकिड़े टीबीअ वारे जो इलाजु कराए वियो, इहो सदको जारी आहे। जेसि ताईं उहो टीबी वारो सिहतमंद हूंदो, पंहिंजो कमाईंदो, ॿचा पालींदो, हिनखे फ़ाइदो थींदो। को अहिड़ो खूह खोटे वियो आहे जंहिंमां माण्हू फ़ाइदो हासिलु कनि था, त जेसि ताईं उहो हूंदो खोटियल, तेसि ताईं हुनखे फ़ाइदो पवंदो। ऐं अहिड़ो इल्मु जो माण्हुनि खे फ़ाइदेमंद हुजे, अहिड़ो इल्मु छॾे विया, अहिड़ो किताब लिखी आहे, को दर्स करे विया, यूट्यूब ते अहिड़ी का नसीहत करे विया, ऐं नेक औलाद जो हुन जे लाइ अलाह खां दुआ घुरे। इहे टे अमल आहिनि, इन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को, कुझु हुनखे कोन मिलंदो। छा तव्हां अलाह ताला जे वेझो थियणु चाहियो था त अलाह तव्हां सां राज़ी थी, अलाह तव्हां सां मोहबत करे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नबी करीम फरमाया त बांधो पंहिंजे रब जे वेझो सभ खां उन वक़्तु हूंदो आहे जॾहिं सजदे में हूंदो आहे। तंहिंजे करे तव्हां सजदे में ॾाढियूं दुआऊं घुरो, अलाह खां वधि में वधि दुआऊं। जॾहिं तव्हां राति जो नफ़ली निमाज़ पढ़ो था, सजदनि में अलाह खां ॾाढियूं दुआऊं घुरो, छो त हुन तव्हां सां अलाह वेझे में वेझो आहे। छा तव्हां चाहियो था त तव्हां जेके दुआऊं घुरो था क़बूल थियनि? इन जो बि अलाह जे रसूल सां सुती जा सूर जी त अलाह ऐं अलाह जे रसूल वटि हुई न। सो फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं को मुस्लमान पंहिंजे अहिड़े भाउ जे लाइ दुआ करे थो जेको मौजूदु कोन्हे, परपुठ दुआ घुरे थो, त फ़रिश्तो चवे थो त जेको तो पंहिंजे परपुठ पंहिंजे भाउ जे लाइ दुआ घुरी आहे, अलाह तोखे बि उहो ई ॾींदो। उन खां पोइ छा तव्हां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी चाहियो था, चाहे केतिरा बि हुजनि?
त इहा बि हिकिड़ो नुस्ख़ो खपे, इन्हीअ जो असांखे इलाजु खपे। ऐं उहो इलाजु किथां मिलंदो? क़ुरान मां ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण मां। रसूल फरमाए थो सही बुख़ारी में, रसूल फरमाए थो जेको शख़्स ॾींहं में 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम पढ़ंदो त उन जा गुनाह उन ॾींहं जा ड्रही वेंदा, चाहे समुंड जे झाग जेतिरा हुजनि। ऐं इहो जेको सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम एटम बम जी ताक़त रखे थो। इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कलमतान हबीबतान इलर रहमान, इहे ॿ जुमिला आहिनि न, सुभान अल्लाह व बिहम्दिही हिकिड़ो जुमिलो ऐं सुभान अल्लाह अज़ीम ॿियो जुमिलो। रसूल फरमायो त ॿ जुमिला हिकिड़ा अहिड़ा आहिनि पंहिंजो त हबीबतान इलर रहमान अल्लाह खे ॾाढो वणनि था, ऐं ॿियो सकीलतान फिल मीज़ान, ऐं इन्हनि जो वज़न ॾाढो आहे ताराज़ीअ में, ऐं ख़फ़ीफ़तान अल लिसान, ऐं पढ़ण में आसान आहिनि ज़बान ते। कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम। ऐं इहो केरु थो चए जेको 100 दफ़ा घटि में घटि पढ़े त उन जा गुनाह ईअं माफ़ थींदा, चाहे केतिरा बि हुजनि। इन्हीअ लाइ अल्लाह ताला फरमायो आहे त जेकॾहिं तव्हांखे परेशानी तकलीफ़ आहे फ इन मल उसर युसरा, तकलीफ़ थींदी पर वरी कुझु वक़्त खां पोइ आसानी थी वेंदी। तकलीफ़ ॾींदो आहे अलाह आज़माइण लाइ, लेकिन को एतिरो कोन ॾींदो जो सफ़ा हुनखे पीड़े छॾे मारे छॾे, न, वरी 5 महीना महीने ॾेढ खां पोइ अलाह आसानी कंदो। तंहिंजे करे तव्हांखे बि खपे त कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ न ॾियो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़ बिन जबल जॾहिं वियो पिए त उनखे छा चयईं? चयईं यसरा वला तुअसरा, जेके ॿई ॼणा हुआ, चवणु लॻो त जेको फरमायईं त तव्हां ॿई जेके आहिनि से उते वञो था, उन मुल्क में तव्हांखे असां मुक़ररु था कयूं गवर्नर, त उते माण्हुनि सां आसानी कजो, ॾुखियायूं न कजो। व बशरा वला तुनफ़िरा, माण्हुनि खे दीन जे बारे में ख़ुशी ॾिजो, ख़ुशख़बरी ॿुधाइजो, नफ़रत न ॾियारिजो। व ततावा ऐं रग़बत ॾियारिजो दीन ते, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे चए थो दीन में सख़्ती न आहे। मिसाल जे तौरु इशा जी अज़ान अची वई आहे, लेकिन जेकॾहिं तव्हांजे आॾो मानी अची वई आहे, इज़ा हज़र अल अशा व अक़ीमत सलात फ़ब्दउ बिल अशा, त पहिरीं मानी खाई बसि कयो, निमाज़ पोइ पढ़ो, ईअं त मानीअ खे छॾे हलिया वञो। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त अल्लाह ताला कानून ॾिनो आहे क़ुर में हिकिड़ी शइ जो। अल्लाह फरमाए थो इन सय्यकुम लशता, चई तव्हांजा अमल मुख़्तलिफ़ आहिनि, को कीअं थो करे, को कीअं थो करे, को कीअं थो करे। हर इंसान जो ज़िंदगी गुज़ारण जो पंहिंजो तरीक़ो आहे। अम्मा मन आता, पर जंहिं अल्लाह जे रस्ते में ॾिनो, कंहिंखे ॾींदो? सभ खां हक़ु ग़रीब मिटनि माइटनि जो आहे, माना कंहिंखे तकलीफ़ मां कढियव, कंहिंजी कयव। वतका, ऐं अल्लाह ताला खां परहेज़गारी इख़्तियार कयूं। व सदक बिल हुस्ना, ऐं हर नेकीअ जे कम खे सचो सम्झो त इहो मां कंदुसि त मूंखे फ़ाइदो पवंदो। फसनु यसरू लिल युसरा, त पोइ अल्लाह चए थो मां सभु ॾुखियाऊं इन जूं ख़तमु करे आसानी कंदुसि, गारंटी। लेकिन अम्मा मन बख़िल वस्तगना, ऐं जंहिं कंजूसी कई, माण्हू मरे पियो थो, टीबीअ जो मरीज़ आहे, पर खीसे में पैसा पिया त कुकड़ वेड़ाईंदो, ॿियूं शयूं कंदो, दोस्तनि जूं दावतूं करे उते 5-5, 10 हज़ार ज़ाया करे छॾींदो, पर उन माण्हूअ जो ख़्यालु न कंदो ऐं लापरवाह थींदो। उहो कज़ब बिल हुस्ना, माना हर नेक कम खे सुठो कोन सम्झंदो। फसो न यसरू लिल उसरा, त पोइ उन आसानी ख़तमु करे उन लाइ ॾुखियाई पैदा कंदो। ॾुखियाई छा आहे? रिज़्क़ छा आहे? रिज़्क़ आहे जेको माण्हू खाई हज़म थो करे, रिज़्क़ आहे जेको तव्हां पाए कपिड़ा चोड़ियो था, ऐं रिज़्क़ आहे जेको तव्हां कंहिंजी मदद कई, अलाह वटि तव्हांजो रिकॉर्ड थियो। इन खां अलावा ॿियो जेको पैसो छॾे मरो था, अलाए चोर खणंदा, तव्हांजो औलाद खणंदो, औलाद नशा कंदो, रंडियूं विहारींदो, छा कंदो, ख़ुदा खे ख़बर आहे। तव्हांजो रिज़्क़ इहो आहे, 3 शयूं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त तव्हां इहो कमु कयो। तंहिंजे करे अलाह ताला हिन जेको क़ुर शरीफ़ छा आहे? क़ुर शरीफ़ आहे कलामुल्लाह, माना अल्लाह तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो। गॉड वॉन्ट्स टू टॉक टू यू, अल्लाह तव्हां सां गुफ़्तगू थो करे। तव्हां ॾे केरु वज़ीर फ़ोन कंदो त ट्रिप ॾेई उथी बीहंदा, पर हे ख़ाल खे काइनात तव्हां सां ॻाल्हाए थो। तव्हां कॾहिं ॿुधो था त छा थो चए? जे न त पोइ सज़ा त ॾींदो न। हाणे अल्लाह असां सां ॻाल्हाए वेठो, असीं हुनखे ॿुधूं कोन था या ॿुधूं था त सम्झूं कोन था, त छा थो चवे? इन जी सज़ा थो ॾिए। चए थो वमन औरदन ज़िक्री, ज़िक्र हिन क़ुर जो नालो आहे। जेको हिन खे लापरवाह थी वेंदो, हिन क़ुर खां अजनबी थी वेंदो, फ इन लहू मईशतन ज़ंका, त इन जी मां रिज़्क़ तंग करे छॾींदुसि।
ऐं रिज़्क़ कहिड़ो तंग थींदो इन टिनी शयुनि मां, खाइण मां, कपिड़े मां ऐं आख़िर जो कुझु। खाइण जो मतिलबु आहे त हूंदसि अरब पिया, लेकिन अहिड़ियूं बीमारियूं लॻंदसि जो का बि चङी शइ खाई कोन सघंदो। वधि में जूअर जी मानी साॻ जे पाणी में ॿोड़े खाईंदो, अथसि अरब, पोइ कहिड़ो फ़ाइदो। त चए थो मुंहिंजो रिज़्क़ तंग कनिसि। व न शरू योमल क़ियामत आमा, ऐं पोइ क़बर मां जॾहिं उथंदो त मां अंधो करे छॾींदोसांसि। हाणे तव्हां सोचो त हिकिड़ो माण्हू, मां ॾिस मिसाल तौरु ॾिसां वेठो, पर जे क़बर मां अंधो थी उथंदुसि त मां चवंदुसि त मुंहिंजे माइटनि खां पुछंदुसि जेको भरिसां, अदा तूं केरु आहीं? अड़े मां तुंहिंजो भाउ आहियां नंढो। तूं बि अंधो आहीं? चयो न अदा मां त ॾिसां थो। ॿियो हीउ केरु आहे? हीउ तुंहिंजी माउ अमा। तूं बि अंधी आहीं? चयो न मां त ॾिसां थी। त पोइ चवंदो काल रबी, ए मुंहिंजा रब साईं, लिम हशरतनी, ऐं मां मूंखे छो अंधो कयो अथई? मूंखे तो अंधो कीअं कयो आहे? कद कुंतु बसीरा, ऐं दुनिया में अखियुनि वारो हुउसि। अलाह खां पुछंदो त मुंहिंजो भाउ बि अंधो कोन्हे, माउ अंधी कोन्हे, हेॾा भेण क़बर मां उथी आहे अंधी कान्हे, ओछो तो मां कीअं अंधो थी वियुसि? त अलाह खां पुछे थो काल रबी लिम हशरतनी, ऐं मां तो मूंखे छो अंधो करे क़बर मां कढियो आहे? कद कुंतु बसीरा, ऐं त दुनिया में ॾिसंदो हुउसि। त अलाह छा थो चएसि? काल कज़ालिक आतत आयातना, चए थो आऊं तोसां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, आऊं तोखे क़ुर जूं आयतूं मोकिलियूं, पर न सही था, तो इन खां लापरवाह थी वञे। फ़क़ज़ालिकल यौम तुनसा, तंहिं करे अॼु असां बि तोखे लापरवाह थी विया आहियूं ऐं तोखे विसारे छॾियो आहे, तॾहिं मां तुंहिंजूं अखियूं फुरियूं आहिनि। तंहिंजे करे हिन अलाह पाक खे असांखे ॿुधणो पवंदो। ऐं जेके नथा ॿुधनि, इन्हीअ जे लाइ मौलाना उबैदुल्लाह सिंधी चयो आहे त ज़ालीन कंहिंखे थो चए थो त अहिड़ा ऐसे ही जो लोग कहते हैं कि इस ज़माने में कोई शइ कुरान हकीम को नहीं समझ सकता, वो भी ज़ालीन है। जेको माण्हू चवे, हाणे जॾहिं जो तर्जुमो थी वियो आहे ऐं तव्हां सिंधीअ में पढ़ी ऐं चयो त साईं ॾुखियो आहे, मूंखे कोन थो सम्झ में अचे, मां विचां खोलियो आहे न, मूं वटि अरबी क़ुर, मिसाल तौरु मां हितां थो कढां। अलाह फरमाए थो व याबदून मिन दूनिल्लाह मा ला यज़रून वला यनहे, विचां निकिती आहे न, तर्जुमो आहे त अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, जेके मरी चुका आहिनि, न तव्हांखे हाणे हुनखे पावर आहे जो तव्हांखे पिटिन, नुक़सानु कनि, न तव्हांखे नफ़ो ॾियनि, पर छा था माण्हुनि खे धोखो ॾेई चवनि, चवंदा जो ॾोकड़ विझो पेतीअ में, हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवंदा हे अलाह खां कमु कराए ॾींदा तव्हांखे। कुल अतुनबियून अल्लाह, चई इन्हनि माण्हुनि खां पुछो त छा तव्हां अलाह खे था ख़बर ॾियो, बिमा ला यालम फिस समावात वला फिलर, जो अलाह खे हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे त इहो कमु थिए थो। सुभान हू, अलाह अहिड़नि एबनि खां पाक आहे, उहो त साह जे रग खां वेझो आहे। तव्हां ॻाल्हायो त तव्हांखे ॿुधो था त इहो तव्हां इहो कहिड़ो कमु था कयो। व ताला अमा युशरिकून, अलाह जो शान ऊचो आहे, इहो तव्हां शिरक था कयो। केरु थो चए त इहो शिरक आहे? माण्हू था चवनि अलाह खां बुज़ुर्ग आहिनि, अलाह जा कमु कराए था ॾियनि। अलाह चए थो मां त अहिड़ो आर्डर ई कोन ॾिनो आहे, न को मां चयो आहे, मूंखे ई ख़बर न आहे त इहो कमु थिए थो, त तव्हां शिरक था कयो। अलाह ताला जो शान ऊचो आहे ऐं अलाह ताला सां इहो तव्हां शिरक। हाणे विचां कढियमि न, हाणे केरु ॿुधाए मूंखे, चएसि मूंखे सम्झ में न आयो, मां सिंधीअ में तर्जुमो कयां, जे केरु चवे त माना ज़ालीन आहे, माना मेंटली रिटार्डेड आहे, या चरियो आहे, या ज़हनी मरीज़ आहे। नॉर्मल माण्हू हूंदो उनखे त सम्झ में अची वियो आहे न, सम्झ में जेका मां ॻाल्हि कई। अलाह इहा ॻाल्हि थो करे, तंहिंजे करे अलाह ॾाढो थो कावड़िजे जेको रब जी गुफ़्तगू नथा ॿुधनि। क़ुर शरीफ़ घरनि में पियो आहे, तर्जुमो लॻो पिया ऐं ॻाल्हाए थो, अलाह पुकारे थो, अचो अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे छा करिणो आहे। जेको क़ुर खां परे थो रहे, अचो त ॾिसूं त अलाह हुनखे छा थो चवे। चिड़ त कंदो न अलाह साईं, छा थो चएसि? चए थो इहे जानवर आहिनि। वल्लज़ीन कफ़रू यतमत्तऊन याकुलून कमा ताकुल अना, जेके माण्हू काफ़र थियनि था, क़ुर खे नथा सम्झनि, त इहे जेके आहिनि से इहे जानवर आहिनि ऐं ईअं त खाईंदा जीअं जानवर खाईंदो आहे। माना मानी रखंदा त ॿोड़ एॾा रखंदा, मानियूं रखंदा, ॿियूं शयूं हितां चुगंदा हुतां चुगंदा, इहो जानवरनि जो कमु आहे। लेकिन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इन आयत ते, इनल मोमिन याकुल फी मई वाहिदन, मोमिन त हिकिड़े आंड्रे में थो खाए, वल काफ़र याकुल फी सबअत अमा, ऐं जेके काफ़र आहे उहो 7 आंड्रनि में थो खाए, तॾहिं 7 ताम रखंदो। उन खां पोइ अलाह साईं हिन खे चए थो हीउ जानवर आहे। इनहुम इला कल अनाम बल हुम अज़ल सबीला, जेके अलाह जी ॻाल्हि नथा ॿुधनि इहे जानवरनि खां बि किरियल आहिनि। वरी चए थो इहे गॾ आहिनि जेके नथा अलाह जी ॻाल्हि, मसलुल लज़ी हुमिलू तौरात, उन्हनि जो मिसाल जंहिंजे मथां ज़िमेदारी तौरात जी ॾिनी वई या क़ुर जी ॾेई वई या ज़बूर जी, सम लम यहमिलू आहे, पर उहा ज़िमेदारी अदा नथा कनि। क मसल हिमार, पोइ इन्हनि माण्हुनि जो मिसाल आहे गॾह वांगुरु, यहमिल असफ़ार, जंहिंजे मथां सीपारा पियल आहिनि। जेकॾहिं गॾह जे मथां तव्हां MBBS जा किताब रखो त डॉक्टर थींदो? हा, त अलाह जो क़ुर बि जेकॾहिं केरु नथो सम्झे त इहो गॾह आहे। वरी चएसि थो कुतो,
मसलू क मसल कल चई इन जो मिसाल आहे हिकु कुते वांगुरु इन तहमिल अलही यलहस जे मथां वज़न रखंदो तॾहिं बि सहकंदो ओ ततरो कुहू यलहस ऐं जे वरी वज़न लाहींदो तॾहिं बि सहकंदो। माना हिन खे छॾण वारो परेशान हूंदो, डिप्रेशन में हूंदो, केॾो बि पैसो हूंदो, निंड सही कान ईंदसि ऐं जेसि ताईं हिते न मोटंदो पोइ माण्हू चवंदो साईं तूं कमु थो ॾाढो करीं, तूं हेॾे हेॾे प्रोजेक्ट कया आहिनि, मरी पवंदे, छॾे हिनखे, इहे सभु छॾे ॾे, माना वज़न लाइ ऐं घर में वेही रहो। पर घर में बि वेहंदो डिप्रेशन कान ईंदसि, माइनि सां विढ़ंदो, रड़ियूं कंदो नौकरनि जे मथां। मिसाल आहे त हिन जो मिसाल कुते वांगुरु आहे, चाहे मथां ॿोरो रखो तॾहिं बि सहकंदो, पर जे ॿोरो लाहे छॾियो त वेठो हूंदो आहे त सहकंदो आहे न, जॾहिं वज़न न हूंदो आहे। इहो ई क़ुर थो चवे, अलाह थो चए त जेकॾहिं पोइ तव्हांजी परेशानी न वेंदी, चाहे तव्हां कमु छॾे बि ॾियो तॾहिं बि न वेंदी। ॿियो चयो अथईंसि इहो बुछड़ो जानवर आहे, जानवर त खोड़ आहिनि, कुतो बि जानवर आहे, पर इंसान जॾहिं अलाह जी ॻाल्हि न ॿुधे त इहो इन्हनि खां बि बुछड़ो जानवर। इन शर दवाब इंद अल्लाह, अलाह जे आॾो बुछड़ो जानवर हुआ असुमुल बुकुमुल लज़ीन ला यक़िलून, जो ॿोड़ा गूंगा अकुल कोन अथनि। हिन खे जेको नथो पढ़े त माना ॿोड़ो गूंगो आहे न, जेकॾहिं अलाह साईं मिसाल जी ॻाल्हि आहे। अलाह अचे ऐं चए अदा हेॾे आहे छोकिरा, ऐं हीउ उथे बि न, त पोइ चइबो त ॿोड़ो गूंगो आहे न, अलाह असां सां ॻाल्हाए थो। पोइ जेको नथो सम्झे त उनखे चए थो ॿोड़ो गूंगो आहे। वरी चए थो इहे पलीत आहिनि, कज़ालिक यजअल्लाह रिजिस अलल लज़ीन ला युमिनून, जेको इहो ईमान नथो आणे अलाह हिन जे मथां पलीती रखे छॾी आहे। या लज़ीन आमनू इन्नमा मुशरिकून नजसुन, जेके अलाह सां शिरक कनि था, अलाह साह जे रग खे वेझो आहे, वेझे खे छॾे 200 किलोमीटर ते वञी मोलनि खे पुकारनि था, त अलाह फरमाए थो त इहे मुशरिक आहिनि, नजसुन, इहे पलीत आहिनि। ज़ाहिर त अहिड़े पलीत खे धीउ केरु ॾींदो, अहिड़े पलीत जेकॾहिं खां केरु धीउ वठंदो, इहे पलीत आहिनि। ॿियो वरी अलाह चयो अथई गूंगा आहिनि, कुल इन्नमा उनज़िरुकुम बिल वही, रसूल चईं मां त तव्हांखे हिन क़ुर पहुचाए ऐं अलाह जा हुकुम पहुचायां थो, तव्हांखे ख़बरदार थो कयां, आऊं तव्हांखे तव्हांजी ज़िंदगीअ मां ख़बरदार थो कयां हिन कानून मुताबिक़। वला यसमा सुम दुआ इज़ा मां युनज़रून, लेकिन जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿोड़ो आहे त उहो सॼो ई कोन ॿुधंदो, पोइ कीअं हुननि खे ख़बर पवंदी अलाह छा थो चए। उन खां पोइ चए थो ॿोड़ो बा गूंगो बा, मसल लज़ीन कफ़रू, चई काफ़रनि जो मिसाल आहे का मसल लज़ीन, उन इंसान यनक, जीअं हुनजे ॻिचीअ में को तोख हुजे, बिमाला यसमा इला दुआऊं व निदान, जो नथो ॿुधे, न को रड़ न कूक, सुमुन बुकुमुन, ॿोड़ो आहे, गूंगो आहे, उमियुन, अंधो आहे, फम ला यक़िलून, इहे बेअकुल आहिनि। जेको अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे उहो छा आहे, बेअकुल आहे। मिसाल आहे त हिकिड़ी रोड ते थो माण्हू वञे, पोयां ट्रक पे थी अचे, हारो न पियो थो ट्रक वारो वॼाए, पर हे वरी कढे थो दर्शनी, चए थो ॾिसां वार सही, वरी वार वेठो ठाहे, ऐं होॾां जेका रड़ ट्रक जी पई थी पए उनजी परवाह कान्हे, चढ़ी वेंदसि न मथां। त हीअ बि अलाह जा हुकुम आहिनि असांजे लाइ ज़रूरी, मरण खां पोइ हीउ असांखे कानून कमु ईंदो, हिन ते हलंदासीं त हिन दुनिया में असांखे सिहत मिलंदी, रिज़्क़ मिलंदो। हिन खे छॾे माण्हू कंगा पियो थो करे, वार करे, त इहे बेवकुल आहिनि। अलाह हिन खे चए थो जाहिल, ख़ुज़िल अफ़व, तई इन्हनि खां दरगुज़र कयो, वअमुर बिल उर्फ़, इन्हनि खे नेकीअ जो हुकुम कयो, व ऐरिज़ अनिल जाहिलीन, जाहिलनि सां वास्तो न रखो, इहे जाहिल आहिनि, इन्हनि सां घणो वास्तो न रखो। बेअकुल ऐं जानवर, अम तहसबून अक्सर यसमऊन यक़िलून, अलाह चए थो तव्हां सम्झो था त अक्सरत 90% हिन क़ुर खे ॿुधनि था ऐं सम्झी पढ़नि था, कोन था कनि। मां कोन थो चवां, अलाह थो चए 90% कॾहिं क़ुर खे खोले सम्झण जी कोशिशि कोन था कनि। पोइ इहे केरु आहिनि? ॾिसो न, अंब अलाह जा खाऊं, शयूं अलाह जूं खाऊं, रिज़्क़ अलाह जो खाऊं, सभु कुझु अलाह जो खाऊं, लेकिन इहो न सोचूं त इहो रिज़्क़ कंहिं ॾिनो आहे, अखि कंहिं ॾिनी आहे, हीउ जेको मादो आहे इहो हज़म कीअं थो करे, वरी जेको किन ॿाहिरि निकिरे थो उन ते बि अलाह खां दुआ घुरणी आहे त जेको अलाह साईं जेको सो तुंहिंजो शुकुरु आहे जो इहे किन मूंखां ॿाहिरि निकितो आहे, अज़हब अन्नी अज़ाब आफ़ानी, दुआ घुरबी आहे काकूस खां पोइ छा चइबो आहे, अलाह जो शुकुरु आहे, अज़हब अन्नी पंहिंजो हा अज़हब अन्नी अज़ाब आफ़ानी, इहा जेका मुसीबत मुंहिंजे पेट में पई हुई इन्हीअ खे कई ऐं मुंहिंजी बचत करे छॾियईं। आहे न, जे नथो निकिरे पोइ छा कंदव, इन्हीअ ते बि अलाह जो शुकुरु करणु। त जेको माण्हू अलाह हेॾियूं शयूं अलाह जूं खाए, पोइ उनखे अलाह जी परवाह न हुजे त पोइ इनखे छा चइबो, गॾह चइबो, जानवर चइबो न। कॾहिं बि गॾह जेको आहे सो तव्हांजो गाह खाई शुकुरु कंदो आहे त इन टंग खे मथे करे चए थैंक यू, कॾहिं ॿुधी अथव? त
त इंसान बि ईअं आहे। सो अलाह फरमाए थो इन हुम इल्ला कल अनाम, जेको अलाह जी ॻाल्हि खे नथो सम्झे इहो आहे जानवर, बल हुम अज़ल सबीला, पर चए थो इन खां बि किरियल आहे। रीज़न, जानवर त जानवर आहे, पर इंसान जानवर थिए त बुछड़ो वधीक चइबो न उनखे। वरी चए थो हीउ गुमराह आहे। अलाह फरमाए थो अलम तर इलल लज़ीन, छा तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾिठो आहे या उन्हनि जे बारे में सोचियो अथव, यज़अमून अन्नहुम आमनू बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, त इहे माण्हू आहिनि जेके ईमान आणनि था जेको हीउ क़ुर तो ते लथो आहे या जेके इन खां अॻियां किताब आहिनि उन्हनि ते, लेकिन उनजे बावजूदि इन जे बावजूदि त हिन सुतीअ ते हलनि, हिन जे कानून ते हलनि, युरीदून अन यतहाकमू इला तागूत, ऐं वरी बि हिन कानून खे छॾे अहिड़े बातिल कानून अहिड़े वञनि था। हिन क़ुर जी आयत में हिन कोर्टुनि में केस खणी वञण बि गुनाह आहे, पर छा कजे, छो त कूड़ आहे, हे सॼा कानून कूड़ा आहिनि। तव्हां ॿुधायो त हिकिड़ो माण्हू तव्हां ते FIR कटराए, साईं मूंखे पिस्तौल ॾेखारियो, ॿ मुंहिंजा शाहिद आहिनि, कूड़ा शाहिद, छुट सुक थी वियो न। पुलिस वारा त चवंदा त वाह वाह लहे थी वई, उहो पोइ 8 साल पियो शुनवायूं भरींदो, इहो कानून आहे। त चए थो जेके अहिड़े क़ुर जे हूंदे, शरई निज़ाम जे हूंदे, जेकॾहिं तव्हां अहिड़नि कानूननि ते वञण जी कोशिशि कंदव, कद उमिरू ऐं यकफ़ुरू बि, जॾहिं की हुकुम आहे त इन्हनि कानूननि जो इनकार करे छॾियो। व युरीदन शैतान ऐं युज़िलहुम ज़लालन बईदा, लेकिन शैतान तव्हांखे गुमराह कयो वेठो आहे त भली तव्हां ज़लील थियो, इन्हनि कानूननि ते पंहिंजी बेइज़तियूं करायो ऐं परेशान थियो सॼी उमिरि। तंहिंजे करे असांखे खपे त जीअं डॉक्टर इसरार अहमद तंज़ीम इस्लामी ठाही, हक़ीक़त में तंज़ीम इस्लामी न ही अनन मुनकर जी जमायत आहे, यानी बुराईअ खां रोकण जी हिकिड़ी जमायत हूंदी आहे, उमर बिल मारूफ़, माना माण्हुनि खे नेकी जो हुकुम करणु, अदा निमाज़ पढ़ो। मां तव्हांखे क़ुर मां ॾेखारियो त इहो जेको कमु आहे माज़ूरनि जो आहे, अंधा लूला लंगड़ा ग़रीब मिसकीन इन जो कमु आहे त ॿाहूं ॿधी माण्हुनि खे नेकी जो हुकुम कनि। लेकिन जेके माण्हू सिहतमंद आहिनि, पैसे वारा आहिनि, उन्हनि खे ठाहिणु खपे जमायत नहीं हलन मुनकर, माना बुराई कंदव विढ़ंदासूं, बुराई ख़तमु कंदव न कंदव तव्हां सां कोन ॻाल्हाईंदासीं, तव्हां रिश्वत वठंदो तव्हांजो बाइकाट कयो, उहा जमायत, उहा आहे असुल नहीं हल मुनकर जी जमायत। त जेको सो अलाह साईं फरमाए थो त इहो शैतान आहे जो हिननि माण्हुनि खे गुमराह करे थो छॾे। ग़ैर क़ानून शयूं हलनि पिए थियूं, असां ख़ुशि लॻा वेठा आहियूं। बहरहाल मां अलाह ताला खां दुआ थो घुरां, अलाह साईं असांखे सम्झा फरमाए। ऐं क़ुर शरीफ़ जा सिंधीअ में तर्जुमा थियल आहिनि, तव्हांखे खपे असां खां वठो। जेकॾहिं उनजी मिठाई आहे उहा केरु ग़रीब आहे नथो ॾिए, असीं मुफ़्त में ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पर निकिरी असां खां वठो ऐं घर में वञी राति जो तहजद में सुबुह जो घटि में घटि रोज़ानो हिकिड़े सीपारे जी ॻाल्हि अलाह जी ॿुधो त अलाह छा थो चए। जे अरबी अचेव थी त पोइ त वाह वाह, पोइ त ज़बरदस्त, पर जे तव्हांजी ॿोली न आहे त तव्हां पंहिंजी सिंधीअ में पढ़ो। ऐं हक़ीक़त में दुनिया में जेको इस्लाम फैलिजे थो अरबीअ सां कोन थो फैलिजे, उनजे तर्जुमे सां थो फैलिजे। अंग्रेज़ जेके आलिम आहिनि उनखे अरबीअ जो लफ़्ज़ बि कोन थो अचे, लेकिन हुन क़ुर 100% सही ऑथेंटिक क़ुर इंग्लिश में आहे, चाइना में आहे, हर दुनिया जे ॿोलियुनि में क़ुर मौजूदु आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो असांखे बि खपे त अलाह जी असां ॻाल्हि ॿुधूं, न त पोइ हे गॾह बि चवे थो, जानवर बि चवंदो, कुतो बि चए थो, पोइ हाणे सभु पोइ असां उहो ई थींदासीं।